अच्छा, आप कहोगे हम तो अपने परिवार से दुखी हैं। बड़े बड़े संत भी अपने परिवार से दुखी हुए। संत तुकाराम जी महाराज थे, उनकी घरवाली तो ऐसी जबरदस्त थी, वो तो बिना कुछ सुनाए उनको नींद नहीं आती थी। बोलो जय श्री कृष्ण। हाँ, उनकी ऐसी घरवाली थी कि जब तक 10-15 अच्छे अच्छे बढ़िया सिलेक्टेड शब्द उनको नहीं सुनाए, यानी खरी खोटी न बुधाए, तो उनकी निंड नहीं दी। संत तुकाराम जी घरवारी के एक बार जी गाल गन्ना ॾिनई चईंसि वन भैया व्यापार करिया। संत तुकाराम ॾाढा सरल हृदय हुया, वो वञी करे गन्ना जेॾीमहिल बाज़ार खणी पिया उन्हनि त कुझु ॿार बीठा हुया, उन्हनि खे खाराए छॾियो। हाँ, बाल गोपाल यानी हे बि त प्रभु जो रूप आहिनि। खाओ भैया गन्ना खाओ। हिकु गन्नो बचाए घर वापसि खणी आया। घरवारी पुछियो व्यापार करे आयो? चई सच्चो व्यापार कयो आहे। चई अच्छा पैसा ॾियो? चई पैसा त न मिलिया। चलो जय श्री कृष्ण। पैसा त न मिलिया त पोइ गन्ना कंहिंखे खारायो? चई वीचारा नगर जा ॿार हुया, नंढा नंढा बाल गोपाल, उन्हनि खे खाराया। भगवान जो ई त रूप आहिनि। चई अच्छा, हे हिकु गन्नो वीचारनि दया करे बचाए ॾिनो अथऊं। चई इहो ॾेखारियो त गन्नो। गन्नो खयईं ऐं सिधो उन संत जे पुठीअ ते हईं। एॾी जोर सां हईं गन्नो, एॾी जोर सां कि उहो गन्नो बि ॿ टुकड़ा थी विया भाई। बोलो जय श्री कृष्ण। ॿ टुकड़ा थी विया, गन्ना बि एॾी जोर सां हईं। ऐं खड़ी कोटी ॿुधाइण लॻी त संत तुकाराम मुस्कुराइण लॻा। ॿई गन्ना खयूं। चई तव्हां ते मां एॾो गुस्सो थी कयां? हेॾां ॿुधो, ध्यानु ॾियो, तव्हां ते एॾो गुस्सो थी कयां, तव्हांखे गुस्सो नथो अचे? तव्हांखे मुंहिंजे मथां क्रोध नथो अचे? चई न, तूं त मुंहिंजे मथां उपकार कयो आहे। कहिड़ो उपकार? चई मां वापसि पियो अचां त हिकु गन्नो ॾिसी करे सोचां पियो कि गन्नो हिकिड़ो आहे, खाइण वारा असां ॿ आहियूं। तूं हणी करे ॿ गन्ना करे छॾिया, हिकिड़ो तूं खा, हिकिड़ो मां खाईंदुमि। ऐसे संत। दुख उनके जीवन में नहीं आया। बताओ आपको कभी गन्ने पड़े? हेॾां पुछां न मां बि, हिननि खां छा पुछां, हे त हणण वारी पार्टी आहे। पया आहिनि तव्हांखे गन्ना कढी? ऐं हलो पयो बि हूंदो त एतिरी जोर सां पयो अथव कि ॿ टुकड़ा थियनि? न, संत तुकाराम त पंहिंजी घरवारी जा गन्ना बि खाए करे भगवान जो शुकुर कयो आहे उन्हनि। बोलो जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद।